रूस जे यूक्रेन ते हमले जे नतीजे में 40 फौजियुनि समेत 50 ॼणा मारिजी विया। डोंबास रीजन, मारियोपोल, एडिसा ऐं ब्लैक सी पोर्ट ते धमाकनि जी गूंज। यूक्रेन तरफ़ां जवाबी कार्रवाई में 50 रूसी फौजी मारण, 5 जहाज ऐं 1 हेलीकॉप्टर तबाह करण जी दावा। रूसी हमले खां पोइ यूक्रेन में मार्शल लॉ लागू। रूसी सदर यूक्रेन जी फौज खां हथियार फिटा करण जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त यूक्रेन फौजी हथियार फिटा करे पंहिंजे घरनि ॾांहुं मोटी वञनि। कंहिं बि क़िस्म जी परॾेही मुदाख़लत जो मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वेंदो। यूक्रेन ते रूसी हमले जो मुतहद थी फ़ैसिलाए थो। जवाब ॾींदासीं, हमलो तबाही पखेड़ींदड़ इंसानी नुक़सान जो सबबु बणिजंदो। यूक्रेन हमले ते दुनिया रूस खां जवाब वठंदी। अमरीकी सदर जो बाइडन। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी रूसी सदर पुतिन सां मुलाक़ात। 3 कलाकनि ताईं डिघी मुलाक़ात दौरान पाकिस्तान ऐं रूस जी गॾियल लाॻापनि ते ॻाल्हियूं। इस्लामोफोबिया ऐं अफ़गानिस्तान जी सूरतहाल ते बि गौर वीचार। ॿिन्ही मुल्कनि में मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार मज़बूत करण ते इत्तिफ़ाक़। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी रूस जे नाइब वज़ीर आज़म सां बि मुलाक़ात। दौरे दौरान वज़ीर आज़म इमरान ख़ान जे ॿिए आलमी जंग में मारिजी वियल 2 गुमनाम फ़ौजियुनि जी यादगार ते हाज़िरी। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जमात इस्लामी जे अमीर सिराजुल हक़ सां मुलाक़ात। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी इत्तलाह हिमायत जी दरख़्वास्त। लॉन्ग मार्च ऐं मौजूदा मुल्की सूरतहाल ते बि सलाह मशवरा। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त हुक्मरान हर माह से नाकाम थी चुका आहिनि। हुकूमत मां छुटकारे लाइ जमात इस्लामी जी मदद जी ज़रूरत आहे। इमरान ख़ान मुल्की तारीख़ जो ॾाहिल तरीन वज़ीर आज़म आहे। मुख़ालिफ़ सियासी जंग कंदी, आइन खां हटी को बि क़दम न खंयो वेंदो। ख़ुर्शीद शाह। वज़ीर आज़म इमरान ख़ान खे हटाइण जो वक़्तु अची वियो आहे। सिलेक्टेड हुकूमत जी नाली सबबि महांगाई वधी वई आहे। लॉन्ग मार्च पुरअमन हूंदो। संदन मक़सदु अवाम जी ज़िंदगी मुतासिर करणु नाहे। शहरी रहमान। अॻूणे सफ़ीर जी न्याणी नूर मुक़दम जे क़त्ल केस में जवाबदार ज़ाहिर जाफ़र खे मौत जी सज़ा जो हुकुम। संदसि वालिदैन बरी। इस्लामाबाद जी अदालत महफ़ूज़ कयल केस जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। थ्रोपी वर्क्स जे समूरनि जवाबदारनि खे आज़ादु करण जो हुकुम। शौकत मुक़दम जो चवणु आहे त केस में अदालत इंसाफ़ जी फतह थी आहे। हू साथ ॾियण ते पाकिस्तानी क़ौम जो थुराइतो आहे। उत्तर वज़ीरिस्तान ऐं बलोचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन। 7 दहशतगर्द मारिजी विया। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जे ऑपरेशन में 6 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। बलोचिस्तान में कार्रवाई दौरान 1 दहशतगर्द खे मारियो वियो आहे। दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾी मिक़दार में हथियार ऐं बारूद बरामद कया विया आहिनि। ईसीसी कणक जी ख़रीदारी जो टारगेट 12 लख टन मुक़ररु करे छॾियो। अफ़गानिस्तान ऐं ईरान सां बॉर्डर ट्रेड मुआहिदे जी ज़ाब्तनि जी मंज़ूरी। खंड जे अघनि में इज़ाफ़ो रोकण जे लाइ खंड जे ज़ख़ीरनि खे हथी ॾियण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी सरकार 3 लख ऐं सिंध ऐं पंजाब में 2-2 लख मैट्रिक टन कणक ख़रीद कंदियूं। यूटिलिटी स्टोरनि ते 5 ज़रूरी शयुनि जे अघनि ते सब्सिडी जारी रखण जो फ़ैसिलो। अफ़गानिस्तान खे 50,000 मैट्रिक टन कणक जी फ़राहमी जी समरी वापसि। इस्लामाबाद हाईकोर्ट जे चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स ॾींदे चयो आहे त पीका ऑर्डिनेंस डेरो कानून आहे, रुगो इख़्तिलाफ़ कंदड़नि खे टारगेट कयो वियो आहे। हुकूमत ख़िलाफ़ आवाज़ उथारींदड़नि ख़िलाफ़ कार्रवाइयूं कयूं वयूं आहिनि। मुस्लिम लीग नून पीका ऑर्डिनेंस इस्लामाबाद हाईकोर्ट में चैलेंज करे छॾियो। मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त हुकूमत न पर ऑर्डिनेंस फैक्ट्री हलाई पई वञे। इमरान ख़ान FIA खे ज़ाती मुलाज़िम बणाए छॾियो आहे। हुकूमत जी हर कार्य क़ानून खे अदालत में चैलेंज कयो वेंदो। वारहावगढ़ में JWC जा कन्वेंशन सहाफ़िन अदीबनि ऐं सिविल सोसाइटी जी शिरकत। अॻवाणनि जो चवणु आहे त सिंध में रोज़ाने को न को अलमियो जनम वठी रहियो आहे। समाजी नाइंसाफ़ी जे ख़ात्मे लाइ स्टेक होल्डरनि खे गॾु थियणो पवंदो। मेहर वाक़े केस में सरदार ख़ान चांडे ऐं बुरहान चांडे जा नाला शामिल करण बाबति केस जी ॿुधणी 7 मार्च ताईं मुलतवी। उमेर बाब चांडियो जो चवणु आहे त अदलिया ते यकीन आहे। उमीद आहे त इंसाफ़ थींदो। केस में प्रोसिक्यूटर संदन हिमायत करण बदिरां मुख़ालफ़त कई आहे। मुल्क ऐं सिंध जो बाशोर अवाम ॾिसे त उहो इंसाफ़ लाइ दरबदर आहे।
जानका मेडिकल कॉलेज जी शागिर्दाणी डॉक्टर नौशीन काज़मी की अदालती जांच में अग भराई। एएसआई ऐं कांस्टेबल समेत 3 ॼणनि जा बयान कलमबंद। सुभाणे फैक्ट फाइंडिंग कमेटी जे सरबराह 2 मेंबरनि जा बयान कलमबंद करण जो फ़ैसिलो। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच में नवाब वली मोहम्मद वाक़े बाबति ॿुधणी अदालत शहीद बेनज़ीराबाद पुलिस के मुदाख़लत खां रोके छॾियो। ॿुधणी 8 मार्च ताईं मुलतवी। घोटकी मां पुरसा नमूने गुम थियल पुलिस एहलकार जो लाश वसीम मेमण जो लाश डंगड़ो वाह मां मिलियो। वारसन क़त्ल जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। जांच जो मुतालबो। कराची जे इलाइक़े कोरंगी कॉज़वे ते नाको हणी फुर लुट कंदड़ टोले जा 2 जवाबदार गिरफ़्तार। चोरी कयल मोटरसाइकिलूं, मोबाइल फोन ऐं हथियार हथ। जवाबदारनि तरफ़ां कोरंगी ऐं मलीर में तफ़री हंधनि ते फुर लुट करण जो इंकशाफ। बावड़े भरिसां पंजाब वासी 2 नौजवान औरतानी आवाज़ ते हिरखिजी अगवा। मोहम्मद उस्मान चांडे, नवाब अली चांडे खे अगवा करण जी तस्दीक़। ऐं पाकिस्तान सुपर लीग जे पहिरें एलिमेंट में पेशावर ज़ल्मी जी इस्लामाबाद यूनाइटेड ख़िलाफ़ बैटिंग कामयाबी हासिल कंदड़ टीम लाहौर कलंदर्स सां मुक़ाबिलो कंदी।